अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अफ़गानिस्तान जो नायब सदर अमरुल्लाह सालेह बि मुल्क छॾे ताजिकिस्तान खिसकी वियो। तालिबान अफ़गानिस्तान जे गादीअ वारे हंधि काबुल जे वेझो मौजूदु मुख़्तलिफ़ हंधनि ते वेढ़ जारी। अफ़गान फोर्सिस जो तालिबान आॾियो हथियार फिटा करण वारो सिलसिलो बि जारी। अमेरिका पारां सिफ़ारती अमले ऐं शहरनि खे कढण लाइ 3000 फ़ौजी एयरपोर्ट ते मुक़ररु करे छॾिया। सिक्योरिटी बि सख़्त। पाकिस्तान अफ़गानिस्तान जे तेज़ीअ सां तब्दील थींदड़ सूरत हाल ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान सदाईं अफ़गानिस्तान मसइले जो सियासी हल कढण जी तजवीज़ ॾिनी आहे। उमेद आहे त ट्राइका इजलास में अफ़गानिस्तान मसइले जो हल निकिरंदो। फवाद चौधरीअ चयो आहे त अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते आलमी क़ुवतुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। पाकिस्तान जी मईशत अफ़गानियुनि जो वधीक भार बर्दाश्त नथी करे सघे। IMF खां 2 अरब 77 करोड़ डॉलर मिलण जी उमेद आहे, जंहिंसां नाणे जी मटासटा वारनि ज़ख़ीरनि में रिकॉर्ड वाधि थींदी। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा बाक़िर चयो आहे त मुल्की मईशत बहितरीअ ॾांहुं वधी रही आहे, जंहिंजो फ़ाइदो आम माण्हुनि खे बि थींदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पुलिस खे मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में अमन अमान जी सूरत हाल बाबति वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास थियो। IG सिंध, एडिशनल IG, DIGs ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत। सुप्रीम कोर्ट सिंध ऐं पंजाब जे कचे खे धाड़ेलनि खां क्लियर कराए अमन बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। रहीम यार खान में मंदर ते हमले ख़िलाफ़ पाण मुराद नोटिस जी ॿुधणीअ दौरान अदालत समूरनि जवाबदारनि खे 1 हफ़्ते अंदरि सुञाणप करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस चयो त पंजाब हुकूमत ऐं IG कचे में सिक्योरिटी यकीनी बणाइनि। सिंध सरकार सिंध जूं मिल्कियतूं वफ़ाक़ खे ॾियण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। बंगालियुनि बाबति ठाहियल कमेटी गैरआइनी करार। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध जूं मिल्कियतूं कंहिं बि सूरत में नीलाम थियण न ॾींदासीं। PTI ऐं MQM सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कनि, साज़िशूं कंदड़ मुंहुं भर किरंदा। चूंडुनि में फ्रॉड रोकण जो हल टेक्नोलॉजी आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल सां घरनि में ठपा लॻाइण जा वाक़िया बि घटिजी वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त टेक्नोलॉजीअ जी मदद सां ब्लड पेपर ऐं जाली वोट्स जो ख़ात्मो अची वेंदो। मौजूदा हुकूमत मार्शल लॉ खां बि वधीक ज़ालिम आहे। जेको आवाज़ मार्शल लॉ में बंदि थियो उनखे बि उन्हनि हुक्मराननि बंदि करे छॾियो। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त वज़ीर आज़म जे मुआविन खे रुॻो हिकु ॻणिती आहे त अमरीकी सदर जो बाइडन छो फ़ोन न करे रहियो आहे। बहरिया टाउन ऐं सिंध जे ज़मीनुनि ते वालार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी 28 अगस्त खां ॿीहर राबिता मुहिम शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सिंध एक्शन कमेटीअ जो इजलास जलाल महमूद शाह जी सदारत हेठि कराचीअ में थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह टंडो मोहम्मद खान में वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन अरबाब गुलाम रहीम सां पेश आयल वाक़िए जो नोटिस वरितो। SSP टंडो मोहम्मद खान खां तफ़सीली रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर चयो आहे त अहिड़े क़िस्म जूं हरकतूं गैर जमहूरी आहिनि। सिंध हाई कोर्ट TV चैनल जो लाइसेंस मुअत्तल करण बाबति पेमरा जे चेयरमैन जे इख़्तियारनि खे कलादम करार ॾेई छॾियो। अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त पेमरा चेयरमैन खे TV चैनल जो लाइसेंस मुअत्तल करण जो इख़्तियार नथो ॾेई सघिजे। ॿारनि जी सिहत लाइ माउ जे खीर बाबति अहमियत खे उजागर करण लाइ सिंध हुकूमत जे आप प्रोग्राम तहत माउ जो खीर ज़िंदगीअ जो बुनियाद जे उनवान सां बेदारी पैदा करण लाइ 1 हफ़्तो मल्हायो पियो वञे, जंहिं तहत अॼु हिकु आगाही रैली एडिशनल डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जुनेद हमीद समो ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमालीअ जी अॻुवाणीअ में DC ऑफिस खां कढी वई। रैलीअ में एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ऐं डॉक्टर रियाज़ शाह, डिप्टी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर आमिना बिरोही, डॉक्टर मोहम्मद असलम मलक समेत डॉक्टरनि ऐं लेडी हेल्थ वर्करनि शिरकत कई। रैलीअ खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनेद हमीद समो चयो त माउ जो खीर ॿार जी ग़िज़ायत लाइ तमामु घणो अहम आहे।
60 मेल जे भिट मारू शाकत मोरी अंदर भितू ऐं फाल लगाइण खिलाफ़ पुछड़ीअ जे आबादगारनि साईं बख्श मरी, अब्दुल लतीफ़ मरी, कोटी खान मरी, अब्दुल मजीद रिंद ऐं ॿियनि SDO 60 मेल खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1904 वारे अंग्रेज़नि जे दौर जो जेको शेड्यूल आहे उन मुताबिक़ फाल हया वञनि, गैर क़ानूनी तरीक़े सां मोरी अंदरि भितूं ठाहियूं वञनि थियूं। वाराबंदी जनवरी महीने में थींदी आहे। उन टाइम शाखुनि खे पको करणु घुरिजे हा। 20 ॾींहं पाणी बंदि कयो वियो। असांजा फसल सुकी तबाह थी विया आहिनि। पकियूं शाखूं ठाहियूं वयूं त वाटरनि जो ज़मीनदारनि खां 2 लख रुपया रिश्वत वरिती वयूं। को बि ऑफिसर हिन खां पुछण लाइ तयारु न आहे। बासरनि खां पैसा वठी वाटरनि खे भञी नए सिर भञी वेकिरो करे शाखुनि जो स्लोप बिल्कुलु सही न रखियो वियो आहे। कुझु वाटरनि में हद खां वधीक पाणी वञे थो, बाक़ी पुछड़ीअ वारनि वाटरनि में पूरो पाणी बि नथो मिली सॼो पाणी मथे बि वञे थो। पुछड़ीअ वारा फसल तबाह ऐं सुकी विया आहिनि। हाणे वरी गैर क़ानूनी तरीक़े सां मोरीअ जे अंदरि भितूं ठाहियूं पियूं वञनि। SDO हमीद राजपर अमलो साण करे ज़बरदस्ती मथां बि कमु कराए रहियो आहे। वधीक ज़मीनदारनि जो चवणु हुयो त SDO दावो करण ते आबादगारनि खे ड्यूटी अटका केस करण जूं धमकियूं ॾिए थो। आबादगारनि सूबाई वज़ीर ऐं वज़ीर आला सिंध खां घुर कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे पंहिंजो पूरो पाणी ॾेई राशि SDO 60 मेल हमीद राजपर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बेरिया रोड जे रेलवे स्टेशन रोड ते क़ाइमु 70 खां वधीक दुकाननि जे मालिकनि एडवोकेट नज़ीर कीरियो, रमज़ान मलक, यूनिस मलक, अब्दुल रज़ाक कीरियो, आरिफ मलक ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सियासी बासरनि पारां गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं धमकाइण ख़िलाफ़ निपटाइण उस में प्रेस क्लब खां फारूक आज़म चौक ताईं सख़्तु एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त बासर हादी बख्श शेख ऐं संदसि साथियुनि तहलके बेरिया जे रेवेन्यू अमलदार सां मिली भगत करे असांजे दुकाननि ते गैर क़ानूनी कब्ज़े जी कोशिशि करे रहिया आहिनि। जॾहिं त असां गुज़िरियल 60 साल खां वधीक अरसे खां दुकाननि ते वेठल आहियूं। असां वटि दुकाननि जी रजिस्ट्रीअ जा कागज़ पिणु मौजूदु आहिनि। हुननि चयो त AC बेरिया दबाव ऐं गैरी रिश्वत एवज़ दुकानदारनि खे नोटिस ॾेई हिरासा करे रहियो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर DC नौशर फिरोज़ खां जुडिशनल इंक्वायरी कराए इंसाफ़ ॾियारण जी घुर कई। हुननि चयो त जेकॾहिं असांखे मिले न पियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।